अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है मुदस्सिर अली और तव्हां ॾिसी रहिया आहियो मुदस्सिर अली टीवी। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त जेका नई फिल्म अची रही आहे निगहत नाज़ जी ज़िंदगी ते ठही रही आहे। उन फिल्म जो नालो आहे निगहत, जेका KTN एंटरटेनमेंट ते रिलीज़ थींदी। त दोस्तों उन जे बारे में अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। त दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों सभ खां पहिरियां त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॾसींदुमि त हिकिड़े दोस्त मूंॾे मैसेज कयो आहे, मैसेज न पर कमेंट कयो आहे ऐं कमेंट अब्बास गुल वारी जेका नई फिल्म अची रही आहे दम, उन जो जेको मां ट्रेलर जो जेको मां रिव्यू कयो उन जे हेठां कमेंट कयो आहे। हिन जो नालो आहे सलीम मंगसी। लिखियो अथई त भाई ये कितने बजे चलेगा। त मुंहिंजा भाउ सलीम मंगसी ही जेको अब्बास गुल जी जेका फिल्म आहे दम, इहा ईद जे ॾींहुं ते 2:05 बजे हलंदी। दोस्तों मां तव्हां सभिनीनि खे चवां थो त ईद जे ॾींहुं ते मंझंदि जे टाइम ते 2:05 ते इहा फिल्म हलंदी। त मुंहिंजा भाउ सलीम मंगसी ही 2:05 ते हलंदव, तव्हां वञी ॾिसिजो। त दोस्तों हलो डिस्कस कयूं था हिन फिल्म जे बारे में जेका निगहत नाज़ जी ज़िंदगी ते ठहियलु आहे। दोस्तों अॼोके ॾींहुं ते हिन जो ट्रेलर अची वियो आहे KTN ते, तव्हां वञी ॾिसो। ऐं दोस्तों ही फिल्म ईद जे ॿिए ॾींहुं ते रिलीज़ थींदी निगहत। ऐं दोस्तों हे बि ईद जे ॿिए ॾींहुं ते 2:05 ते हलंदव, साॻे टाइम ते हलंदी। हो ईद जे ॾींहुं ते हलंदी दम फिल्म 2:05 ते, ऐं हे जेका आहे सो ईद जे ॿिए ॾींहुं ते 2:05 ते हलंदी। त दोस्तों ही 2:05 ते हलंदी ऐं हिन जी स्टार कास्ट में शामिल आहे रूबी अली, शमा मंगी, इहे हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। ऐं दोस्तों हिन फिल्म खे एडिट कयो आहे आदिल हाशमी ऐं फिल्म जी डायरेक्टर रूबी अली पाण ख़ुदि आहे। त दोस्तों ही फिल्म तव्हां ईद ते 2:05 ते ॾिसण न विसारींदा। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो तव्हांखे सुठी लगी हुजे तिन खे लाइक कजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते। अल्लाह हाफ़िज़।